हिकु निडड़ी कहाणी आहे प्यार वारनि जी, ॿुधिजो ज़रूरु। अगरि पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। हिकु छोकिरो ऐं छोकिरी पाण प्यार कंदा हुया, पोइ उन्हनि जो प्यारु हलंदो रहियो। आख़िरकार ॻाल्हि वञी शादी ताणी पहुती। हू हुन जे मालिकनि सां मिलिया, हुननि चयो ठीकु आहे, हुननि जी शादी थी। पोइ टाइम त गुज़रंदो रहियो। आख़िर हुननि खे वञी 2 ॿार थिया। उन खां पोइ जेको हुनजो मुड़ुसु हुयो, उनखे वरी अञा का ॿी छोकिरी पसंदि अची वई। पोइ हुन छोकिरी सां तो घुमंदो रहियो। हिन जी ज़ाल खे त इहा थोरी थकी ख़बर पई त मुंहिंजे मुड़ुस जो रवैयो जेको मूंखां मटियल आहे। ऐं जॾहिं माण्हू ॿिए हंधि लॻंदो आहे त पोइ वरी अधु ख़ुदि ई रवैया मटिजी वेंदा आहिनि। जेके प्यारु करण वारा माण्हू उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे। पोइ इहे थोरी ॻाल्हि ते पंहिंजी ज़ाल सां चिड़ंदो पियो। पंहिंजी ज़ाल हिन खे चवंदी, को टाइम हुयो असांजो तुंहिंजो प्यारु हुयो, प्यार ऐं पोइ शादी कईसीं, हाणे 2 ॿार बि थी विया, हाणे तुंहिंजो रवैयो कुझु ठीकु नथो लॻे मूंखे। पोइ बि थोरी ॻाल्हि ते चिड़े पियो। पोइ हिकु ॾींहुं वेठे हिन खे चई पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि ॿुध, मां तोखे तलाक ॾींदो आहियां, पंहिंजे घर मां तोखे कढी छॾींदुसि। मूंखे प्यारु थी वियो आहे कंहिं ॿी छोकिरी सां, मां हुन सां हाणे शादी कंदुसि। पर उनजो इहो ई आहे डिमांड त पंहिंजी ज़ाल हुनखे तलाक ॾेई घर मां कढ, त पोइ मां तोसां शादी कंदुसि। सो इन करे तोखे मां तलाक ॾींदुसि। इहे ॻाल्हियूं हुन सां पियो कंदो हो। आख़िर हाणे जेका ज़ाल आहे इनखे रोज़ जो इहा ई धमकी पई मिले थिए, अंदरि ई अंदरि में खाइजंदी पई वञे। छो जो प्यारु कंदी हुई मुड़ुस सां घणो, ऐं प्यार जी शादी हुई। टाइम त गुज़रंदो रहियो। रोज़ हिनखे इहे धमकियूं दाबा, कॾहिं कीअं कॾहिं चांहि ते झेड़ो, कॾहिं मानी ते झेड़ो। टाइम हलंदो रहियो। साल पूरो थी वियो हिन ॻाल्हि खे। हिकु ॾींहुं सुबुह जो हुनजो मुड़ुस छा कयो, तलाक जा काग़ज़ खणी अचे पंहिंजी ज़ाल खे चई, ॻाल्हि ॿुध, हे तलाक जा काग़ज़ आहिनि, हिननि ते साइन कर, ऐं मां 3 शाहिद घुरायां थो। उन जॻह तोखे मां तलाक ॾींदुसि ऐं मुंहिंजे घर मां तूं निकिर बसि। ऐं ॿी ॻाल्हि, तुंहिंजी अगरि का आख़िरी ख़्वाहिश आहे त ॿुधाए, मां तुंहिंजी पूरी कंदुसि उहा। पोइ पैसा रोकड़ चई त खणी मां तोखे ॾियां। जे ॿी का ख़्वाहिश आहे तुंहिंजी, मां उहा पूरी कंदुसि। भई मुंहिंजे घर मां हाणे तोखे निकिरणो पवंदो अॼु ई अॼु। हुनजी ज़ाल हिन खे ॾिसी ऐं चई, ॻाल्हि ॿुध, को टाइम हुयो त केॾो मूंसां तूं प्यारु कंदे हुएं, केॾो मुंहिंजो इंतज़ारु कंदे हुएं, ऐं अलाए कहिड़ियूं शयूं मुंहिंजे लाइ आणींदे, अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुएं, ऐं मूंखे चवंदो हुएं त तोखां बग़ैर मूंखे ॿियो कुझु नज़र नथो अचे। हाणे मूंखां बग़ैर तोखे ॿिया नज़र अचनि था। ऐं अॼु तूं माना तूं एॾो बेज़ारु मूंखां थियो आहे जो मूंखे चई तो हींअर निकिर, ऐं तोखे पैसा खपनि, रोकड़ खपनि, मां तोखे ॾियां, बसि निकिर मुंहिंजे घर मां तोखे तलाक ॾियां। या हाणे ॻाल्हि ॿुध, मूंखे तुंहिंजा पैसा रोकड़ न खपनि, छो जो ग़लती मुंहिंजी आहे जो मां तो जहिड़े इंसान सां मां प्यारु कयो, जो तुंहिंजी दिलि हाणे भरिजी वई, तोखे ॿार थिया, दिलि भरिजी वई, हाणे वरी तूं नज़रूं ॿिए हंधि विधियूं आहिनि। मां इहो त ॿुधंदी हुअसि त अक्सर करे मर्द चवंदा आहिनि त मायूं बेवफ़ा हूंदियूं आहिनि, पर अॼु मां इहो अखियुनि सां ॾिठो त मर्द बेवफ़ा हूंदा आहिनि। जो मां तोसां प्यारु कयो, तोसां शादी कयमि, त हाणे वरी तुंहिंजी नज़र ॿिए हंधि आहे, ऐं हाणे तूं मूंखां एतिरो बेज़ारु थियो आहे जो मूंखे तूं घर मां ई कढींदो तलाक ॾेई। हाणे मूंखे तुंहिंजो ॿियो कुझु न खपे। हाणे 15 ॾींहं सिर्फ़ु तूं मूंखे पंहिंजा ॾे, उन खां पोइ मां तुंहिंजे घर मां हली वेंदसि, बसि मां तोखे पोइ नज़र ई कोन ईंदसि। मां सही कयां थी काग़ज़नि ते। हुनजो ॿुधाए 15 ॾींहं छा कंदी तूं मुंहिंजा? इहे 15 ॾींहं तुंहिंजा इन जे करे मुंहिंजे कम जान जो, रोज़ु सुबुह जो तूं मूंखे दरवाज़े खां पंहिंजे कच्छ ते खणी, पंहिंजी ॿाहुनि में खणी किचन में ईंदे, ऐं किचन मां खणी मूंखे बेड ते विहारींदे। इहो कंदे 15 ॾींहं। ऐं जेके पहिरियों जेको जॾहिं प्यारु कयोसीं, जेके मुंहिंजे लाइ तूं शयूं आणींदो हुएं, खाइण जूं पीअण जूं, इहे शयूं तूं मुंहिंजे लाइ रोज़ु आणींदे, खाइण पीअण वारियूं, पोइ घणियूं न त पर थोरियूं ई। 15 ॾींहंनि खां पोइ मां हली वेंदुसि, तुंहिंजो घर छॾे हली वेंदुसि, ऐं मां सही अॼु करे थी छॾियां, पोइ तूं शायदि घुराइजांइ, उन जॻह मूंखे तूं तलाक ॾिजांइ। हुनजो ठीकु आहे, इहो सौदो त सस्तो आहे सफ़ा, जो न पैसा जी घुरी, न रोकड़ थी घुरी, कुझु बि न। चई ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे शर्त, ठीकु आहे। हुन वञी चयो पंहिंजी यार खे, चई महबूबा खे, चई ॻाल्हि ॿुध, हाणे 15 ॾींहं सब्र कर, उन खां पोइ मुंहिंजी ज़ाल हली वेंदी, मां हुनखे तलाक ॾेई छॾींदुसि, पोइ मां तूं शादी कंदासीं। हुनजो हिकिड़ो शर्त आहे, मां रुॻो पूरो करे वठां।
हुन चयो ठीकु आहे। हाणे रोज़ु सुबुह जो इहे जॾहिं निंड मां उथंदो हुयो त पंहिंजी ज़ाल खे पंहिंजी ॿाहुनि में खणी उतां दरवाज़े जो खणी सिधो ईंदो किचन में खणी वञी उन बेड ते विहारींदो हुउसि। ऐं जेके शयूं अॻ अॻ में खाईंदा हुआ प्यार में, जीअं थींदो आहे माण्हू कॾहिं बोतल थी, कॾहिं आइस्क्रीम थी, या कॾहिं ॿियूं के शयूं थियूं, या चिप्स थिया, माण्हू वठी ईंदो आहे ॾींदो आहे, अहिड़ी शयूं हिन खां रोज़ु आणींदो हो। आख़िरकार हिन जी दिलि में वरी इहो प्यारु पैदा थी वियो। हिनखे उहे यादगिरी अची विया त को टाइम हुयो त मां हिन जे लाइ मरंदो हुयुसि, हिन सां मुंहिंजो प्यारु इहे शयूं गॾु खाईंदा हुआसीं। ऐं अॼु वरी मां हिनखे तलाक ॾेई घर मां थो कढां, हे मां कहिड़ो कर थो कयां पाण सां। हाणे इनखे इहे ॻाल्हियूं ज़हन में ईंदी पियूं वञनि। हाणे वरी हिन जो मोटी उहो ई प्यारु वरी शुरू थी वियो पंहिंजी ज़ाल सां। जॾहिं कच्छ ते हुनखे खणंदो हुयो त इहा खिल भोॻो कंदी हुयसि। वरी हिनखे मोटी उहो ई प्यारु थी वियो। हिन चयो त हाणे 15 ॾींहं भली पूरा थियनि, मां पंहिंजी ज़ाल खे चवंदुसि मां तोखे तलाक हाणे कोन ॾींदुसि, मां ॿी शादी हाणे न कंदुसि, बसि तूं ई आहीं। त 15 ॾींहं जॾहिं पूरा थी विया, आख़िरी ॾींहं ते खणी जेॾीमहिल बेड ते, हिन चयो हाणे बेड ते विहारे, पोइ हिनखे मां भाकुर पाए हिनखे चवंदुसि बसि तूं ई मुंहिंजी ज़ाल आहीं, तूं ई मुंहिंजो प्यारु आहीं, मां न कंदुसि ॿी शादी, बसि मूंखां ग़लती थी वई जो मां तोखे चयो त तूं सही कर तलाकनामे ते, मां हिन खां माफ़ी वठंदुसि। हिन दिलि में इहो ई सोचे छॾियो। जॾहिं हुनखे ईअं बेड ते विहारियईं त ॾिठईं त उन माई जो दम परवास थी वियो हिन जी ज़ाल जो। हिन डॉक्टर खे घुरायो, डॉक्टर ॾिठो, डॉक्टर जो ॻाल्हि ॿुधो, हिनखे हिन जी बीमारी खे तक़रीबन साल खनि थी वियो आहे, हीअ अंदरि ई अंदरि में खाइजे पई, हिनखे कैंसर थी वियो। सो तोखे ॿुधाईं कोन? हिन जो मूंखे त कोन ॿुधाईं। वञी ॾिठूं उहे जेके अलमारियूं त कबट, उते ॾिठूं त उहे दवाऊं पियूं आहिनि जेके कैंसर जूं या ॿियनि बीमारियुनि जूं। हिन चयो मूंसां छो न ॻाल्हि कई हिन। पोइ जो हुनखे जंहिंमहिल सिधो करे हुनखे सुम्हारे ॾिठईं, हुन जे हथ में हिकिड़ो ख़तु आहे। उन उहो ख़तु खणी ऐं हिन पढ़ियो त हुन में लिखियलु हुयो त ॻाल्हि ॿुध, तूं मूंखे यकी धमकियूं ॾींदो हुएं, साल खां वठी तुंहिंजो रवैयो मां वटि सफ़ा तुंहिंजो मटियलु हुयो। सो उहे जेके पुराणा प्यार हुया उन जा यादगिर मूंखे अचनि पिया। उहे जॾहिं मूंखे दोसूं अचनि पियूं, मुंहिंजे दिमाग़ खे चकर पिया अचनि। पोइ मां बीमार थी पियसि, पर मां तोखे ॿुधाए बि न पई सघां छो जो तुंहिंजो रवैयो ई मूंसां अहिड़ो हुयो। थोरी थोरी ॻाल्हि ते मूंसां चिड़ी पियो वञी त मां तोसां कहिड़ो दिलि जो पोइ हाल कयां हा। पोइ त मां कॾहिं दवा वरितियूं, कॾहिं दवा बि कोन वठंदी हुयसि जो तूं चई पियो तोखे मां तलाक ॾींदुसि। मां चयो उन खां बहितर आहे तलाक ॾींदो मां कहिड़ो मुंहुं खणी वेंदुसि पंहिंजे मिटनि माइटनि ॾे, या पंहिंजी संगतियाणी सहेलियुनि खे कहिड़ो वञी मुंहुं ॾेखारींदसि त इहे संगतियाणियूं चवंदियूं, इहे मुंहिंजा मालिक चवंदा त इहो हो जंहिंसां तूं प्यारु कयो, अॼु तोखे तलाक ॾेई तोखे घर मां कढी छॾियईं। त इन ई सद में पई हुयसि यकी मां। आख़िर इहे बीमारियूं थी वियूं मूंखे। मां इहा ई दुआ घुरंदी रहियसि त मुंहिंजा मालिक साईं मूंखे इन तलाक खां अॻु में मूंखे मारे छॾिजांइ, मां जी इहो ॾींहुं मां न ॾिसां। सो कॾहिं न कॾहिं मुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थींदी। ऐं शाबत हुजे तोखे जो तूं मूंसां प्यारु कंदो हुए, अॼु वरी कंहिं ॿिए सां प्यारु तुंहिंजो, हाणे तोखे उहा जंहिंसां तूं प्यारु करीं त उहा तोखे मुबारक हुजे। ऐं मुंहिंजा 2 ॿार त हिननि जी तोखे पारत हुजे। तूं त चयो त मुंहिंजो घर छॾे वञु, मां त हाणे तुंहिंजी दुनिया ई छॾे थी वञा, हिन दुनिया वरी मां तोखे नज़र कोन ईंदुसि। सो दोस्तो ईअं ई थींदो आहे। घणा माण्हू जेको त प्यार जा परणा त कंदा आहिनि, पोइ वरी वञी बेज़ार थींदा आहिनि। ईअं करणु न खपे। जंहिंसां माण्हू प्यारु करे थो उन सां वरी निभाए बि सही। ऐं उन पंहिंजे घर वारे रिश्तनि खे माण्हू चङी तरह सां सुञाणे। ईअं न थिए हू हथ मां निकिरी वञनि ऐं पोइ माण्हू पिटींदो रहे। ऐं पोइ हो त पिटींदो रहियो त माए छा करे वेठुसि पंहिंजी ज़ाल सां। पोइ त सॼी उमिरि हुन पंहिंजे हिन पिटकनि में पियो गुज़ारी। जॾहिं वञी ॿार वॾा थिया पर हुन ॿी शादी पोइ न कई। त घणा माण्हू ईअं ई हूंदा आहिनि, पंहिंजी ज़ालुनि जूं ॻाल्हियुनि खे सम्झंदा कोन्हनि के, पंहिंजी ज़ालुनि सां अहिड़ा रवैया रखंदा आहिनि जो हो हर शइ जे चवण खां डिॼंदियूं पियूं त मथां हिन का शइ चवां विड़ी न पए मूंसां। ईअं करणु न खपे। जेका माण्हू औरत पराए घर खां वठी पाण वटि अचे थो उनजो माण्हू ख़्यालु करे, उनजी हर ॻाल्हि खे सम्झे। अगरि के ॿी शादी करे थो त ईअं हुनखे न चइजे तोखे मां तलाक ॾियां थो, तोखे घर मां कढां थो। इहे धमकियूं न ॾियनि, छो जो इहा धमकी औरत खां बर्दाश्त न आहे थींदी। औरत न आहे चवंदी त मुंहिंजे हूंदे ई मुंहिंजे मुड़ुस सां वरी ॿी माई अचे ऐं घर में ई हुजे, त औरत इहो बर्दाश्त न आहे कंदी। ॿियो सभु कुझु बर्दाश्त कंदी आहे। औरत इहो न आहे चवंदी मुंहिंजे प्यार में ॿियो बि अचे को हिसेदार थिए। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम।